ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा दोस्तों जेके अचण वारी क़िस्त में आहे छा उन में हाणे रबन मीरा खे वरी ॻोल्हण में शुरू थी वेंदो। मीरा घर छॾे हली वई, रबन मोटियो त मीरा ग़ाइब। छा नेक्स्ट एपिसोड में जेको आहे सूमर वाकई मेणा ताना ॾेई करे रबन खे गैरत जॻाईंदो ऐं रबन खे गुस्सो ॾियारींदो कमाल खान जी लाइ। ऐं इहो ओठो ईअं छो थो करे ऐं रबन खे कावड़ छो थो ॾियारे। ओठो छा कमाल खान खे मराइणु चाहे थो। नेक्स्ट एपिसोड में छा वाकई ज़हर मिलंदी पठानी बेगम के, छा इहा मरियम ज़हर ॾियण में कामयाब थी वेंदी। छा हाणे कालू खे कुटको ईंदो ऐं कालू क़बूल कंदो त रबन ऐं वारिस खे उन भॼायो हुयो। इहो सॼो हाल हक़ीक़त ॿुधायूं था तव्हांखे इन एपिसोड में। संगत पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करणु न विसारींदा। फेसबुक पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं इन फेसबुक वीडियो जे मथां लिंक ॾिनल अथव यूट्यूब जो, इन ते क्लिक करे यूट्यूब ते अची वीडियो ॾिसंदा। दोस्तों हलूं था नेक्स्ट एपिसोड जी तरफ़। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं, रबन तव्हांखे ॿुधायोसीं नशई थी वियो, भंगई मतिलबु सुल्फियूं हणे पियो, लेकिन ओठो जॾहिं मां उनखे मारणु वियो ॾिठो ओठे ते हीअ अॻे मोह पियो आहे, ओठे उनखे छॾे ॾिनो। लेकिन ओठो गैरत इन लाइ जॻाइणु चाहे थो त जॻह जीअं ई कमाल खान जो सिर खणे। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त रबन जेको आहे मीरा खे ॻोल्हण जे चकर में घर वेंदो, मीरा कान मिलंदी, वरी उनखे ॻोल्हण हली पवंदो। लेकिन उन कमाल खान खे मारण जे लाइ बि उनखे गुस्सो ईंदो, सूमर खे बि उनखे गुस्सो ॾियारींदो ऐं मीरा खे पठाणी खे ज़हर ॾियण जे लाइ मरियम पंहिंजी पूरी कोशिशि कंदी। नेक्स्ट एपिसोड में कालू खे कमाल खान कुटको ॾींदो ऐं जेको आहे ओठो जेको आहे इन चक्कर में हूंदो जीअं रबन सिर खणे कमाल खान जो। इहे सभु ॻाल्हियूं अॻिए एपिसोड में थींदियूं। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।